नाज़रीन प्रोग्राम आख़िर छा कजे में मां तव्हांजो मेज़बान अली रज़ा मंगी तव्हांजे ॾाढो हाज़िर आहियां। नाज़रीन सदर जे ट्वीट खां पोइ ॼण त बहस छिड़ी पियो आहे ऐं आइनी ऐं क़ानूनी हवाले सां बि गुफ़्तगू हले पई। निगरान हुकूमत चवे थी त जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुई त सदर एतिराज़ लॻाए वापसि करे छॾे हा। उनखां पोइ वरी जेको सेक्रेटरी आहे ऐवान सदर जो उहो बि साम्हूं आयो आहे, उन बि वज़ाहत ॾिनी आहे। इन सॼे मामले ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॿिए पासे इहो ज़रूरु ज़िक्र कंदासीं त शुगर मिल केस में नैब जी दरख़्वास्त हुई ज़मानत रद्द करण जी, मरियम नवाज़ जी ज़मानत रद्द करण वारी दरख़्वास्त हुई जेका वापसि वठण ते अॼु ख़ारिज कई वई आहे। ऐं ईअं लॻे पियो त मरियम नवाज़ खे हिते रिलीफ ज़रूरु मिलियो आहे। निगरान हुकूमत मामलनि खे कीअं पई ॾिसे उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां हिन वक़्तु सीनियर सहाफ़ी तर्ज़निगार आहिनि ऐं इस्लामाबाद आवाज़ न्यूज़ जा ब्यूरो चीफ आहिनि कुर्बान बलोच साहब गॾु आहिनि। कुर्बान साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। जी महिरबानी तव्हांजी। कुर्बान साहब पंहिंजी कचहरी जी शुरूआति कयूं था सुप्रीम कोर्ट जी ॿुधणी खां त अॼु टे रुकनी बेंच ॿुधणी कई आहे। मरियम नवाज़ खे रिलीफ मिलियो आहे। नैब उहा जेका ज़मानत रद्द करण वारी दरख़्वास्त हुई 4 सालनि खां पोइ उहा जेका दरख़्वास्त हुई अॼु उहा मुक़ररु थियल हुई, अॼु ॿुधणी थी आहे ऐं उहा ख़ारिज कई वई आहे। मरियम नवाज़ खे रिलीफ मिलियो आहे। छा रिलीफ मिलण जी शुरूआति थी वई आहे? इनखे ईअं वठूं या कीअं वठूं? अव्हां कीअं था ॾिसो हिन सॼे मामले खे? मां सम्झां थो त अॼु त अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। फ़िलहाल अञा हुकूमत जेका बि निगरान हुकूमत इन तरफ़ मुंहिंजे ख़्याल में अञा उन जेको डायरेक्शन ॾिसण में नथो अचे, न उनजी इहा ज़िमेदारी आहे ऐं न फ़िलहाल अहिड़ी का डायरेक्शन ॾिसण में अचे पई। ॻाल्हियूं ज़रूरु थियनि पियूं त कोई सख़्तु हिसाब थींदो, हीअं थींदो, हीअं थींदो, पर अञा ताईं जेका निगरान हुकूमत हफ़्तो थी आहे क़ाइमु थी आहे हू पंहिंजे मझदार में फाथल आहे। माना फैसलाबाद में जुराना वाला संस्थान में थियो आहे, उन खां पोइ जेके ॿिया कुझु नार्दन एरिया जे पासे कुझु माना दहशतगर्दी जा वाक़िया थिया आहिनि ऐं अहिड़ा अमल जेके थिया आहिनि फ़िलहाल हुकूमत उन्हनि खे ई मुंहिंजे ख़्याल में सम्झण में सोगी लॻी पई आहे। ऐं उन सां गॾोगॾु मुआशी जेको चैलेंज आहे, जीअं हुकूमत आई आहे डॉलर जे क़दुरु में वॾे पैमाने ते वाधि थी आहे, रुपए जो क़दुरु किरे पियो, मुस्तक़िल किरे पियो। मुंहिंजे ख़्याल में इहे समूरा मामला मौजूदा निगरान हुकूमत लाइ चैलेंजिस आहिनि। तंहिं करे तव्हां पाण ई ज़िक्र कयो त मरियम जी ज़मानत रद्द करण वारी दरख़्वास्त ई उन जी सुनवाई एतिरे अरसे खां पोइ थी। ज़ाहिर आहे मुंहिंजे ख़्याल में जेको 4 सालनि दौरान तमामु घणो जेको पाणी आहे उहो पुलनि तां गुज़री चुको ऐं नेब खे इहो ई करिणो हो जेको थियो। नेब दरख़्वास्त वापसि वरिती, उन ते पोइ ख़ारिज थी। इहो पोयां 4 सालनि जो तसलसल आहे, हिकिड़ी डायरेक्शन हुई जेका इमरान ख़ान जी हुकूमत वञण खां पोइ ज़ाहिर आहे उहा तब्दील थी त उहो मुंहिंजे ख़्याल में अञा उहो तसलसल जारी हुयो। इन ई बुनियाद ते इहा दरख़्वास्त वापसि बि वरिती वई। तंहिं करे मां सम्झां थो त कोई रिलीफ ॾियण या रिलीफ न ॾियण जो फ़िलहाल अञा कोई मरहलो मां नथो सम्झां त अहिड़ी का डायरेक्शन पॉलिसी का हुकूमत अख़्तियार कई आहे या दावा करे सघे थी। बाक़ी ॻाल्हियूं हलनि पियूं उन जो डायरेक्शन में जेसीं अञा मौजूदा निगरान हुकूमत पेर खोड़े 5 शयूं डायरेक्शन सिधी करे त उन खां पोइ अंदाज़ो थींदो त कंहिंखे रिलीफ मिले पियो, कंहिंखे रिलीफ न पियो मिले। सही। अच्छा बलोच साहब, सदर ममलकत वारो जेको ट्वीट आहे उन खां पोइ मुख़्तलिफ़ शयूं साम्हूं अची वियूं आहिनि त 10 ॾींहंनि ताईं उहो जेके बिल आहिनि उहे उते पिया रहिया ऐं जेको मुल्क जो सदर आहे उनखे उनजी जेका ब्यूरोक्रेसी आहे, उनजो जेको स्टाफ आहे उहो उनखे फॉलो नथो करे। जेकॾहिं इहे हक़ीक़त आहे, जेकॾहिं सदर जेको ॻाल्हि करे पियो जेका उहा सच आहे त इहा त ॻणती वारी सूरत हाल आहे। कुर्बान साहब जेकॾहिं ईअं ई आहे मुंहिंजे ख़्याल में इंतिहाई ॻणती जहिड़ी सूरत हाल आहे। छा त छो त हाणे हीअ शइ हिकु सदर जेको रियासत जो सरबराह आहे ऐं तव्हांजे पाक फ़ौज जो सिपाही सालार आहे ऐं उहा अहिड़ी दावा करे थो त संदसि हुकूमत जी पोइवारी नथी थिए, उन ते अमल दरामद नथो थिए ऐं हुन इनडायरेक्टली जेको पंहिंजो सेक्रेटरी आहे उनखे हटाइण जी जेका वज़ीर खे दरख़्वास्त रिक्वेस्ट कई आहे, समरी मोकिली आहे, उन खां पोइ माना इहो ईअं सम्झो त हिकु सिधो इल्ज़ाम आहे थी वञे थो त माना हर कोई इहो ई सम्झंदो त सेक्रेटरी हुकूमत जी तामील न कई, इन करे सेक्रेटरी ख़िलाफ़ कार्रवाई थी ऐं या उनजी निशानदेही सेक्रेटरी पंहिंजे जवाबी ख़त में बि ॼाणायो आहे।
ऐं मुंहिंजे ख़्याल में ही वॾो पिंडोर बाक्स आहे, वॾो संगीन इल्ज़ाम आहे रियासत जे सरबराह पारां पंहिंजी माना स्टाफ खे फौरी तौर ते उन स्टाफ खे उनजो कसूरवार करार ॾिनो आहे। ऐं उन खां पोइ जेको सेक्रेटरी जी सिफारिश थी आहे, सेक्रेटरी ते FIA ऐं अदालत खां माना उनजी जांच जी बि उनजी सजेशन कई आहे, पर उनजे बावजूदि जेसिताईं इहे मामिलो सेटल डाउन थिए थो तेसिताईं मां सम्झां थो त दुनिया लेवल ते पाकिस्तान जे हवाले सां तमामु घणी बदनामी वारी सूरत हाल पैदा थी चुकी आहे। दुनिया में हिन जेका ख़बर आहे सदर जी जेका ट्वीट आहे या जेका नई सूरत हाल डायरेक्शन पैदा थी उन खे तमामु हाईलाइट कयो वियो, जंहिंमें माना हिकिड़ो जेको मैसेज कन्वे कयो उहो ख़तरनाक हद ताईं इहो आहे त माना पाकिस्तान माना अहिड़ी रियासत जी सूरत हाल में दाख़िल थी चुको आहे जिते उनजे सरबराह जी बि नथी हले, माना उहा ब्यूरोक्रेसी नथी मञे, उनजो स्टाफ नथो मञे या ॿियो केरु नथो मञे। बहरहाल हिकिड़ो इहो तासुर सॼी दुनिया में वियो आहे जेको मुंहिंजे ख़्याल में ख़तरनाक तासुर आहे। तंहिं करे मुंहिंजे ख़्याल में ज़रूरी इहो आहे त इन मामले जी छंड छाण थियणु घुरिजे, बजाए इन जे त उहा जेका बि कानून साज़ी निगरान हुकूमत दावा करे पई त कानून साज़ी थी वई, कानूनी शक्ल अख़्तियार माना मिलिट्री एक्ट वारो बि करे वियो या जेके सीक्रेट एक्ट वारो बि अमल करे वियो। मुंहिंजे ख़्याल में जेसिताईं हीउ मामिलो उनजी छंड छाण नथी थिए, हिकिड़े पासे मामिलो नथो थिए तेसिताईं मुंहिंजे ख़्याल में हिन कानून जेको माना ॿई कानून कंट्रोवर्शियल बन थी चुका आहिनि। जेका कानूनी जेका माहिर आहिनि, आइनी माहिर आहिनि, उहे बि हिन जे हवाले सां विरहायल आहिनि त जेसिताईं कोई वाज़े दग ॾिसण नथो अचे तेसिताईं उन ते अमल दरामद मुंहिंजे ख़्याल में रियासत जे चङा ई न हूंदो। सही। अच्छा कुर्बान साहब, जेको सदर ॻाल्हि करे थो, छा सदर को एतिराज़ न हुयो आहे? इन जी बि हू ॻाल्हि करे थो त हुन बिना सहीअ जे ऐं बिना एतिराज़ जे उहो स्टाफ खे हिदायत कई त हू वापसि सुम्हाणे छॾनि, त हिते सदर खे को एतिराज़ त उन ते लॻाइणो हुयो। छा इहा ॻाल्हि कंहिं शक जे दायरे में विझे थी या को उबहाम या को इन शइ खे पैदा करे थी त वाक़ई का मुख़्तलिफ़ सूरत हाल बि थी सघे थी, छाकाणि त सदर न को एतिराज़ लॻायो न उन ते सही कई, त या त हू एतिराज़ लॻाए ऐं वापसि करे हा या उनखे मंज़ूर करण जे लाइ सही करे हा। ईअं बिना सहीअ जे या बिना कार्रवाई जे वापसि छो कयो वियो? छा ईअं माज़ी में बि थींदो रहियो आहे? पंहिंजी अहमियत हुई ऐं उन कानून जी रोशनी में हिकिड़ी वॾी कार्रवाई शुरू थी अॻूणे वज़ीर आज़म जे ख़िलाफ़, अॻूणे परदेही वज़ीर ख़िलाफ़ ऐं ॿियनि जेके PTI जा अॻवान जेके तहरीक इंसाफ़ छॾे चुका। सो तंहिं करे उनजी हैसियत इन करे वधी वई त सदर उन ते एतिराज़ हयूं या न हयूं, लिखत में उनजो मौक़ुफ़ आयो न आयो। थी सघे थो माज़ी में अहिड़ा खोड़ कानून नज़र मां गुज़रिया हुजनि जेके सदर बिना एतिराज़ जे सिर्फ़ु सिंपल ई वापसि करे छॾिया हुजनि ऐं असेंबली मां उनखे या त पोइ हुकूमत उनजी पोइवारी करे उनखे जॉइंट सेशन में मंज़ूर करायो या उन्हनि खे छॾे ॾिनो, नज़रअंदाज कयो। अहिड़ा अमल ज़रूरु थिया हूंदा, पर छो त हिन ॿिन्हिनि कानून जी हिकिड़ी ख़ासि अहमियत आहे, तंहिं करे उन जी अहमियत इन खे तनाज़ुर में वधी थी वञे त सदर इन ते एतिराज़ रेटिन में छो न हुयो। हाणे इन हवाले सां जेको आइन आहे उहो बि मुंहिंजे ख़्याल में उन में काफ़ी आहे मुंझारो आहे, माना जेकॾहिं उनखे जेको ॿोली ॾिसिजे मुंहिंजे ख़्याल में 1973 जो आइन या उन खां पोइ अरिड़हीं तरमीम में जेके आइनी तरमीमूं थियूं काफ़ी जेके जुमिला आहिनि, नुक़्ता आहिनि जेके मुंहिंजे ख़्याल में उन में हिकिड़ी मुंझारे वारी सूरत हाल ज़रूरु बरक़रार आहे। हिकिड़ो त लैंग्वेज जो इशू आहे, हिकिड़ी असांजी पंहिंजी ई मदर टंग न आहे ऐं ॿी जेका बि हिकिड़ी ॿोली कानून वरी अख़्तियार करे कई वञे थी उहा बि काफ़ी मुंझाईंदड़ हुजे थी, जंहिंजे करे वधीक मसइला जनम वठनि था। हाणे बहितर इहो आहे त एक्सपर्ट जेके आहिनि एक्सपर्ट आहिनि उहो इन मामले जो जाइज़ो वठनि, उनजी का कमेटी ठहे जेका उन हवाले सां हिकिड़ी रिपोर्ट ॾियनि जीअं मामिलो वाज़े थिए। ही पाकिस्तान ते जेको संगीन क़िस्म जो इल्ज़ाम आहे दुनिया में उनजी जेका बदनामी थी आहे उहा उन मां ख़तमु थिए त बहितर थींदो। वॾी महिरबानी कुर्बान साहब इन बारे सां तफ़सीली तौर ते गुफ़्तगू करण जे लाइ। नाज़रीन प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।